बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो तूं सपड़ाऊं सेकड़ो तूं ॾाताराऊं ॾोह तूं पारसाऊं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण जुमे जूं मुबारकूं अव्हां सभिनीनि खे ॾींदसि, छो त जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं हमेशह रहमतुनि भरियो ऐं बरकतुनि भरियो थिए थो। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां त सभु ॾींहं यकीनन मुअतबर हुजनि था ऐं हर ॾींहं जो पंहिंजो हिकिड़ो मान ऐं मर्तबो हुजे थो, पर जुमे जो जेको ॾींहुं हूंदो आहे पाण सभिनीनि जे लाइ तमामु घणो अफ़सल ॾींहुं थिए थो। ऐं हूअं बि इस्लामिक पर्सपेक्टिव सां जॾहिं पाण इन ॾींहं खे ॾिसंदा आहियूं त असांखे हीउ ॾींहुं तमामु घणो ख़ूबसूरत बि लॻी रहियो हूंदो आहे। अॼु जे ॾींहं ते ताक़ीद कुझु इन तरह थियल हूंदी आहे त तव्हां सूरह कहफ़ पढ़ो ऐं जॾहिं पाण ॾींहं जी शुरूआति कंदा आहियूं ऐं जॾहिं फजर जी नमाज़ अदा कई वेंदी आहे उन खां पोइ दुरूद पाक कसरत सां पढ़ियो वेंदो आहे। ऐं दुरूद असांजे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जॾहिं पाण पढ़ूं था त पाण सभु ॼाणूं था त हिकु उहा इबादत हुजे थी जेका रायगान न वेंदी आहे, जेका क़बूल थींदी आहे, जेका अर्श अज़ीम ताईं पहुचंदी आहे। ऐं दुरूद अदा थींदो आहे, ज़ुबान सां अदा करियो था ऐं दुरूद क़बूल थी वेंदो आहे। दुआ जे बाबति मूं ईअं बि पढ़ियो आहे ऐं ईअं बि ॿुधो आहे त जॾहिं हूअं बि दुआ जो वर्ड ॿुधूं था त इबादत जो मग़ज़ हुजे थी ऐं जॾहिं पाण दुआ करियूं था त उन खां पहिरियां दुरूद पाक पढ़ियो वञे, उन खां आख़िर में बि दुरूद पाक पढ़ियो वञे। दुआ जे बाबति मूंखे डिस्कस करण में ॾाढो सुठो लॻंदो आहे त कॾहिं रायगान न वेंदी आहे ऐं हर इबादत खां पोइ, हर निमाज़ खां पोइ इंसानु जेको आहे सो दुआ जो रुख़ करे थो। इहो वाहिद इबादत आहे जंहिंसां पाण जेको आहे सो पंहिंजे रब सां कनेक्टेड हुजूं था। इहे त सभु मुंहिंजे ख़्याल सां रूहानी ॻाल्हियूं बि थी वियूं। ऐं इंसानु जेको आहे जॾहिं बि तमामु मुश्किलातूं ऐं तमामु शयुनि मां जॾहिं तंग थी वेंदो आहे त हिकिड़ो रस्तो ॾाढो वाज़े हूंदो आहे। रब करीम जॾहिं ॾींदो आहे त उहो पचारींदो न आहे। अल्लाह पाक जॾहिं ॾींदो आहे त उहो इंसान खां ॿीहर पुछा कोन कंदो आहे। रब साईं जॾहिं ॾींदो आहे त उहो हिसाब किताब इंसान सां कोन ॾींदो, मूं तोखे हेतिरो ॾिनो ऐं तो उन नेमतुनि जो छा कयो। हा, उहो बि हिकिड़ो असां वटि न असांजो ईमान आहे त असांजो जेको आहे हिसाब किताब ज़रूरु हिकु ॾींहुं मुक़ररु थियल आहे, पर रब पाक तानो कोन ॾींदो आहे। इंसानु जेको आहे जल्दी तानो ॾेई विझंदा आहिनि ऐं इहे सभु शयूं जेको आहिनि न इंसान खे ॾाढो मुतमइन कंदियूं आहिनि, इंसान खे ॾाढो सुरूर ऐं सुकून पहुचाए रहियूं हूंदियूं आहिनि। अॼु ॾींहं ते हूअं बि तमामु इबादतुनि में हिकु इबादत ॾाढी ख़ूबसूरत हुजे थी त पाण जेको आहे सो दुरूद पाक कसरत सां पढ़ूं। उन खां अलावा सूरह कहफ़ पढ़ण खां पोइ सूरह तबार पढ़णु ॾाढी सुठी लॻंदी आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल क़मरु बिहुस्बान वन नज्मु वश्शजरु यस्जुदान। जॾहिं बि रब जी तारीफ़ करियूं था ऐं जॾहिं बार बार अचे थो फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खे ठुकराईंदव, झुटलाईंदव, त पोइ वाक़ई सम्झ में ईंदो आहे त इंसानु रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खे झुटलाए सघे थो, कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां आख़िर इंसानु इनकार करे सघे थो। कॾहिं अख में वार बि पइजी वेंदो आहे न, ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। को कख बि पइजी वेंदो आहे न, ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। ऐं असां जेको आहे सो सम्झंदा आहियूं त रब जूं नेमतूं असां वटि न आहिनि। ऐं ईअं बि जेको आहे सो न इहा ॻाल्हि रियलाइज़ थींदी आहे त उन्हनि माण्हुनि खे ॾिसो जेके वेंटिलेटर ते मौजूदु आहिनि, हिकु हिकु साह जी जेको आहे न उहा क़ीमत अदा करे रहिया हूंदा आहिनि। ऐं असां जेको आहे सो जॾहिं ख़ुशि हुजऊं था, सिहत सालिम हुजे थी त असां रब जो शुक्र अदा करणु बि विसरी वेंदा आहियूं। सो इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत हुजे थी त इंसानु जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह चवे ऐं पंहिंजे रब जो शुक्र अदा करे त रब साईं असांखे जेको आहे सो हर नेमत सां मालामाल कयो आहे। जेको हुजे थो उनमें इंसान खे ख़ुशि हुजणु घुरिजे। नाज़रीन, उनखां अलावा मौसम जे हवाले सां ज़रूरु तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। मौसम अॼु ॾींहं ते बि ॾाढी ज़बरदस्त आहे। मौसम अॼु ॾींहं ते बि ॾाढी वणंदड़ आहे। अॼु बि मौसम इलाही ख़ूबसूरत आहे ऐं मौसम ख़ूबसूरत हुजे थो त हर शइ जेको आहे न सुठी लॻी रही हूंदी आहे। अच्छा, कलर्स बि मौसम जे हिसाब सां असांखे ॾाढा अट्रैक्ट करे रहिया हूंदा आहिनि। जेकॾहिं सांवरो रंग आहे त उहो अञा वधीक सुहिणो लॻी रहियो हूंदो आहे, जेकॾहिं गोरो चिटो रंग आहे कंहिंजो त उहो बि अञा वधीक सुठो लॻी रहियो हूंदो आहे। त मौसम जो कनेक्शन कुझु इन तरह बि हूंदो आहे त हर रंग तव्हां कंहिं बि ॿूटे खे ॾिसंदव, कंहिं बि तव्हां वण खे ॾिसंदव, उनजो हिकिड़ो जेको आहे न रंग तव्हांखे खिलियल खिलियल नज़र अची रहियो हूंदो आहे। ऐं जेका मानसून जी हीअ मौसम हुजे थी
हूअं बि मानसून जी मौसम में ज़ाहिरी ॻाल्हि आहे बरसातूं पाण सभिनीनि खे नसीब थींदियूं आहिनि, पर जॾहिं डिज़ास्टर खे पाण फेस करियूं था त इहा कंडीशन ॾाढी ॾुखी हुजे थी, ॾाढी मुश्किल हुजे थी। पंजाब ते अव्हां सभिनीनि जी नज़र हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो मुल्क आहे, असां ॾिसूं पिया सोशल मीडिया ते हर जॻह ते वीडियोज़ हली रहियूं आहिनि, कैंप्स जी हालत ॾाढी ख़राबु आहे। मां राति जे टाइम ते बि हिकिड़ी वीडियो ॾिठी आहे, नंढड़ा ॿार जिन खे जेको आहे सो चमड़ी जी बीमारी तमामु घणी उते पखिड़िजी वई आहे, उनजे पोयां ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु घणा रीज़न्स हुजनि था। हिकिड़ो जेको फूड आहे उहो जहिड़े अंदाज़ में माण्हुनि ताईं पहुचे थो, उहो ऑइली फूड, ख़ासि तौर ते बिरयानी जेको आहे सो उहा डबनि में पैक करे उहे बॉक्सिस जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट कया वेंदा आहिनि। त ॾींहं में 3 टाइम तव्हां जेको आहे सो तव्हां वटि सिर्फ़ु बिरयानी हुजे या तव्हां वटि जेको आहे सो हेल्दी फूड न हुजे, ऑर्गेनिक फूड जी त ॻाल्हि ई कोन था कयूं, पर थोरो घणो हेल्दी फूड बि तव्हां वटि पूरे जे पूरे ॾींहं में न हुजे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्टमक डिस्टर्ब थींदो आहे ऐं गट हेल्थ उहा डिस्टर्ब थी वेंदी आहे, ख़राबु थी वेंदी आहे, इम्यूनिटी सिस्टम जेको आहे सो उहो वीक थी वेंदो आहे। ऐं इहा ॻाल्हि बि पाण ॼाणूं था, जॾहिं इम्यूनिटी सिस्टम वीक थी वञे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बीमारियूं जल्दी अटैक कंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते नंढड़नि ॿारनि खे ऐं वॾी उमिरि जा जेके माण्हू हुजनि था उन्हनि खे बीमारियूं जल्दी अटैक कंदियूं आहिनि। चमड़ी जी बीमारी हिन वक़्तु तमामु घणी आहे। कैंप्स खां हटी करे बि तव्हां ॾिसो त ॻोठनि में, सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त मुख़्तलिफ़ ॻोठनि में जॾहिं मींहोकी थींदी आहे, मींहोकी खां पोइ ख़ासि तौर ते इहा चमड़ी जी बीमारी जेका आहे न उहा कर खणंदी आहे। तमामु घणी केयर कयो पंहिंजी, ऐं स्पेशली तव्हांजा जेके ॿार आहिनि आसपास जेकॾहिं हॉस्पिटल मौजूदु आहे त तव्हां ज़रूरु ॿारनि खे उते वठी वञो, छो त हूअं बि पाण ॼाणूं था त एहतियात इलाज खां बहितर हूंदो आहे। एहतियात खां पाण जेको आहे सो किथे न किथे उहा जेको आहे न साइड ते थी वेंदा आहियूं, ऐं एहतियात असांजी ज़िंदगी में शायदि घटि असां जेको आहे न उन ते फोकस्ड हुजूं था। असांजी रूटीन, असांजी हिकिड़ी साइकिल जहिड़े तरीक़े सां हली रही आहे, उन में किथे असां जेको आहे न इन बारे में सोचंदा बि न आहियूं त हा हिन शयुनि खां असांखे जेको आहे न थोरो परे हुजणु घुरिजे। हिकिड़ो त फास्ट फूड ऐं जंक फूड जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं न त इहो ठहियो ई इन जे लाइ त हिकिड़ी जेका बिज़ी रूटीन हुजे थी जिन माण्हुनि जी जेके ऑफिस वर्क करनि था या जेके घणे कमकार में रिधियल रहनि था, त उन्हनि जे लाइ जेको आहे न जल्दी फूड पाण चवंदा आहियूं न जल्दी सां ही खाधो तयारु थी वेंदो आहे, त उहो कॾहिं कॾहिं ऐं थोरो जेको आहे न लिमिटेड खाइणो हूंदो आहे। पर हाणे तव्हां इवन हैदराबाद में बि किथे बि वञो, हैदराबाद खे छॾियूं पाण सखर जी ॻाल्हि करियूं या सिंध जे ॿियनि इलाइक़नि जी ॻाल्हि करियूं, उते बि तव्हां वञो त तव्हांखे इहे जेके आहिनि फास्ट फूड आराम सां मिली वेंदा आहिनि, जंक फूड तव्हांखे आराम सां मुहैया हुजे थो। किथे बि तव्हां वञो एतिरी रश हूंदी आहे, एतिरा माण्हू वेठा हूंदा आहिनि, तव्हांखे जेको आहे सीट पंहिंजी जॻह ॻोल्हण में 2-4 दोस्तूं या छोकिरा 2-4 जॾहिं गॾु वञनि था त उन्हनि खे जेको आहे न पंहिंजी जॻह ॻोल्हण में बि टाइम लॻंदो आहे, त किथे वेयूं पूरा जेके उन्हनि जा सेटअप ऐं सिस्टम जीअं हुजनि था त पूरा जा पूरा असांखे भरियल नज़र अची रहिया हूंदा आहिनि। त इन मां ख़बर पवंदी आहे त हर माण्हू जी दौर में जेको आहे जेको असांजी साइकिल आहे रोज़मर्रा जी ऐं असांजी जेका हिकिड़ो पूरो स्केजुअल आहे, उन में असांजो जेको खाद खुराक वारो जेको टाइम अचे थो न उहो सभिनीनि जो डिस्टर्ब बि हुजे थो। असां वटि ऑर्गेनिक फूड कोन हूंदो आहे ऐं घर जी जेका सादी ऐं सिंपल खुराक थिए थी उहा घटि माण्हुनि खे सुठी लॻंदी आहे, घर जी मानी घटि माण्हुनि खे सुठी लॻंदी आहे, ऐं तमामु जेके शयूं आहिनि ऑइली उहे स्पेशली यंगस्टर्स तमामु घणो जेको आहे सो वापराए रहिया हूंदा आहिनि, त उन जा पूरा साइड इफेक्ट्स असांजी हेल्थ ते पइजी रहिया हूंदा आहिनि। ऐं 40s ताईं 30s 40s 45 ताईं इहे सभु शयूं शायदि असांखे जेको आहे न सुठियूं लॻी रहियूं हुजनि, उन खां पोइ जेके साइड इफेक्ट्स हूंदा उन में ज़ाहिर इहो थींदो आहे, या तव्हां जेको आहे सो सालियानियूं रिपोर्ट्स जॾहिं ईंदियूं आहिनि पोइ ख़बर पवंदी आहे त जॉइंट्स पेन बि स्टार्ट थी वेंदो आहे, ऐं उन खां अलावा बीमारियूं जल्दी सां अटैक कंदियूं आहिनि। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि त हिन टाइम में जेकॾहिं ॾिसिजे त एज केतिरी हुजे थी, 85 ताईं मस जेको आहे न माण्हुनि खे पाण सर्वाइव थींदे ॾिसूं था। हर ईयर आहिनि, घटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके जेको आहे न उहो सेंचुरी पूरी कनि था ऐं 90s ताईं वञनि था। न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं पूरी जा पूरी असांजी रूटीन डिस्टर्ब हूंदी
असांजी उहा हेल्थ डिस्टर्ब हुजे थी, असांजो इम्यूनिटी सिस्टम ख़राबु हुजे थो ऐं गट सिस्टम उहो जेको आहे न गट हेल्थ ख़राबु हुजे थी त पोइ उहो जेको आहे सो इंसान जी ज़िंदगी ते बि उन ई तरह जी तमामु शयूं असरअंदाज़ थियनि थियूं। हूअं बि चयो वेंदो आहे त हेल्दी जेको जिस्म हूंदो आहे उहो सिहतमंद ज़हन जी बि निशानी हुजे थो। ऐं असां वटि जेकॾहिं ग्रास रूट लेवल ते पाण वञूं त असां वटि ग्राउंड्स तव्हां ॾिसो किथे बि तव्हांखे ग्राउंड्स आबाद नज़र न अची रहिया हूंदा। कंहिं बि ग्राउंड जी तव्हां ॻाल्हि कयो उते घणे भाङे कमु कोन थींदो आहे। स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त हमेशह हिन प्रोग्राम में अक्सर मुंहिंजी जेको आहे सो एक्सपर्ट्स बि मौजूदु हूंदा आहिनि, एजुकेशनिस्ट बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं स्पोर्ट्स जी दुनिया ते जेके नज़र रखनि था उहे माण्हू बि मौजूदु हुजनि था, इन्वायरमेंटल एक्सपर्ट बि मौजूदु हुजनि था। त हिकिड़ी ॻाल्हि अक्सर असां वटि डिस्कस कई वेंदी आहे त जॾहिं पाण स्कूल्स जी तरफ़ नज़र विझूं था त असांखे तमामु घणे तादाद में बैंगलो सिस्टम नज़र अची रहियो हूंदो आहे न। स्कूल हिकिड़े बैंगलो जे अंदरि हुजे थो त उते को ग्राउंड जो त कंसेप्ट परे परे ताईं असांखे कोन नज़र ईंदो आहे। ॿार जी हेल्थ ते उहे तमामु शयूं बि असरअंदाज़ हूंदियूं आहिनि। हिकिड़ो हैवी बैग गॾु खणी वञणु ऐं एक्टिविटीज़ ऐं तव्हांजी स्टडी, तव्हांजी पढ़ाई, ॿार खे रांदि खेॾण जो बि टाइम न हूंदो आहे। त हेल्दी जिस्म जी असां कीअं ॻाल्हि कयूं ऐं उन खां पोइ सिहतमंद दिमाग़ जी असां कीअं ॻाल्हि कयूं, त इहे सभु शयूं असां वटि घणे भाङे नज़र अची रहियूं आहिनि। पर उन ई तमामु शयुनि खां हटी करे जॾहिं वरी ॻोठ वारी ज़िंदगी मां ॾिसंदी आहियां त ॾाढी सुठी लॻंदी आहे। त उते जेको आहे सो ॿार रांदि रूंद बि ॾाढे सुठे अंदाज़ में खेॾी रहिया हूंदा आहिनि। वॾा वॾा ग्राउंड्स ऐं घर जो जेको सिस्टम ऐं सेटअप हुजे थो त उन में बि हिकिड़ो जेको आहे न हेल्दी रूटीन नज़र अची रहियो हूंदो आहे। उन में सवेर सुम्हणु ऐं सुबुह जो सवेर उथणु ऐं खाधो घर जो ऐं ॿाहिरि जी शयुनि खां परे परे ताईं को तालुक़ु कोन हूंदो आहे। हा, ईअं ॾिठो वियो आहे त हाणे ॻोठनि में बि इहे तमामु सहूलियतूं त आहिनि, पर वरी बि सिंधी फैमिलीज़ जेको आहे सो ख़ासि तौर ते जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि थिए थी त पोइ वरी उन्हनि जी हेल्थ जे लाइ थोरा कॉन्शियस हुजनि था ऐं हुजण बि घुरिजे, छो त चयो वेंदो आहे त सिहत रब पाक ॾिनल हिकु अमानत आहे, सो उन ते फोकस्ड हुजणु खपे। नाज़रीन, लाइव कॉलर सां गॾु आहिनि, उन्हनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करियूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, तव्हांखे भली कार चऊं था। महिरबानी जी, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? भली कार चऊं था, तव्हांखे छा चवणु चाहींदव? सुवाल त मुंहिंजो को बि कोन्हे, बसि प्रोग्राम में दिलि चयो कॉल करण लाइ। ठीकु आहे, ऐं प्रोग्राम ॾिसो पिया, प्रोग्राम जे हवाले सां तव्हां छा चवंदव, कीअं लॻे पियो प्रोग्राम? प्रोग्राम तव्हांजो तमामु बहितरीन आहे। मुंहिंजो दोस्त ॾिसी रहियो आहे, सिकंदर जरवात जान खां। ठीकु आहे अदा, थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं अॼु जुमे जो प्रोग्राम आहे, जुमे जे ॾींहं जो अव्हांखे असां खोड़ सारी मुबारकूं ॾियूं था। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। नाज़रीन, प्रोग्राम लाइव हली रहियो हूंदो आहे 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम जी टाइमिंग हुजे थी ऐं प्रोग्राम अव्हां ताईं असां जेको आहे सो लाइव पहुचाईंदा आहियूं, लाइव नशर थींदो आहे। प्रोग्राम जो पैटर्न अव्हांखे ख़बर आहे ऐं त प्रोग्राम में हेठि स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हलंदो आहे, सो डायल कजो, अॼु प्रोग्राम में शामिलु थिजो। तव्हां जूं घणे खां घणे कॉल्स अॼु प्रोग्राम में असां रिसीव कंदासीं। ख़ासि तौर ते जेके नात ख़्वान आहिनि, जेके प्रोग्राम खे ॾिसंदा आहिनि, तव्हां खां असां अॼु जे प्रोग्राम में नातिया कलाम बि ॿुधंदासीं, छो त जुमे जो प्रोग्राम आहे। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में हिन वक़्तु असां सां गॾु शामिलु आहिनि फ़क़ीर मोहम्मद हसन खंबड़ो ऐं उन्हनि जा भाउ आहिनि फ़क़ीर नसरुल्लाह खंबड़ो साहिबु। ॿई ॾाढा बहितरीन मौलूद चवंदा आहिनि ऐं हूअं बि मौलूद, जॾहिं असां मौलूद जी ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध में हिकिड़ी रिवायत आहे त हमेशह पेयर में मौलूद चयो वेंदो आहे, सो माशाअल्लाह उन रिवायत खे बि क़ाइमु कंदा अचनि पिया। ॾाढो ख़ूबसूरत संदन आवाज़ु आहे। ॿिन्हिनि भाइरनि खे मां भली कार चवां थी प्रोग्राम सुबुह मेहरान में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो, ठीकु आहियो? ठीकु दुआऊं।
शाम तव्हां ख़ुशि आहियो? माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त अल्हम्दुलिल्लाह। अवांजी दुआऊं आहिनि जी। तव्हां खां असां कुझु ॿुधंदासीं जुमे जे ॾिहाड़े जूं बि अव्हांखे खोड़ सारी मुबारकूं ॾियूं था। को मौलूद तव्हां खां अॼु जे प्रोग्राम में ॿुधंदासीं। जी जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज़ो समा में आ सोहण लसना तुझी अर्ज़ो समा में आ सोहण लसना मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा अर्ज़ो समा में आ सोहण लसना मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा मुझा मदनी मिठा ओ हबीबे खुदा। ओ उम्र ही गुज़रे इश्क तुझे में आई उम्र ही गुज़रे इश्क तुझे में गाल इहा आज़ न मुझे में गाल इहा आज़ न मुझे में तो विसरी सघी मुखा भागन भरिया न तो विसरी सघे मुखा भागन भरिया मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा तुझी अर्ज़ो समा में सोहण लसना मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा मुझा मदनी मिठा ओ हबीबे खुदा। ओ शान खुदा खां बाद पोत जो शान खुदा खां बाद पोत जो तोखे सॼो महबूब जंहिं पंहिंजो तोखे सॼो महबूब जंहिं पंहिंजो ॿियो नाव अथई मोहम्मद मिठो मुस्तफ़ा ॿियो नाव अथई मोहम्मद मिठो मुस्तफ़ा मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा। असगर खे तुंहिंजो इश्क अंदर में असगर खे तुंहिंजो इश्क अंदर में आहिनि उमेदूं तो दिल भर में आई आहिनि उमेदूं तो दिल भर में मोहे मैसर खे पई तुंहिंजी हर हिकु अदा मोहे मैसर खे पई तुंहिंजी हर हिकु अदा मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा तुझी अर्ज़ो समा में आ सोहण लसना तुझी अर्ज़ो समा में आ सोहण लसना मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा मुझा मदनी मिठाओ हबीबे खुदा। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां मौलूद पढ़ियो आहे। अच्छा मां इहो बि तव्हां खां पुछणु चाहींदमि त अव्हांजो जुमे जो ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे छा जुमे जे ॾींहुं जो अव्हां जूं तयारियूं हूंदियूं आहिनि? जी जी अल्हम्दुलिल्लाह बहितरीन ऐं जुमा नमाज़ जी तयारी हूंदी आहे तक़रीबन इंशाअल्लाह इहो जुमा नमाज़ खां पहिरियां जेको आहे त नात पाक जा प्रोग्राम वग़ैरह थींदा आहिनि इहा ई हूंदी आहे असांजी जेका माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हांजी दुआउनि में असांखे बि ज़रूरु अॼु जे ॾींहुं ते यादि कजो ऐं तव्हां खां हिकु ॿियो बि असां कोई मौलूद ॿुधंदासीं या को नात्या कलाम जीअं तव्हां ॿुधाइणु चाहियो। हुज़ूर जी सिर बे हुज़ूर जो हीअ जान हुज़ूर जी सिर बे हुज़ूर जो पाण मुंहिंजा बचड़ा मां पाण
जिया ही सिर बे हुजूर जो ही जान हुजूर जिया ही सिर बे हुजूर जो आका पुर नूर जो मीलाद हुजूर जो आका पुर नूर जो मीलाद हुजूर जो हर मुफ्ती आदम ही नामवर पे हुजूर जो ही जान हुजूर जिया ही सिर बे हुजूर जो हर दिल बे हुजूर जिया महफिल बे हुजूर जिया हर दिल बे हुजूर जिया महफिल बे हुजूर जिया कल सो बे हुजूर जो सो बे हुजूर जो जिक्र बे हुजूर जो ही जान हुजूर जिया ही सिर बे हुजूर जो पाण मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो घर बे हुजूर जो ही जान हुजूर जिया ही सिर बे हुजूर जो आयो गुण बे हुजूर जो नवाज़ण बे हुजूर जो गायो गुण बे हुजूर जो नवाज़ण बे हुजूर जो शाइर बे हुजूर जो शाइर बे हुजूर जो सनागर बे हुजूर जो ही जान हुजूर जिया ही सिर बे हुजूर जो पाण मुंहिंजा बचड़ा मां पाण मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो घर बे हुजूर जो ही जान हुजूर जिया ही सिर बे हुजूर जो सुभान अल्लाह माशाअल्लाह तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ॾाढो सुठो लॻो तमामु बहितरीन ऐं हूअं बि ही रबिउल अव्वल जो महीनो नात ख़्वाननि जे लाइ हूअं बि तोहफ़े तौरु हिन महीने खे नात ख़्वान ॾिसंदा आहिनि ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सना जॾहिं कई वेंदी आहे त यकीनन उहा हिकिड़ी महफ़िल जेका सजाई वञे थी उन महफ़िल जो हिकिड़ो पंहिंजो नूर हुजे थो उन महफ़िल जो हिकिड़ो पंहिंजो सुरूर हुजे थो ऐं उन महफ़िल जो हिकिड़ो पंहिंजो सुकून हुजे थो ऐं तमामु दुनिया जी महफ़िलुनि खां हटी करे ऐं उन महफ़िल में जॾहिं इंसानु मौजूदु रहे थो त हक़ीक़त में वाक़ई में तमामु घणो सुकून महसूसु थींदो आहे ऐं मूंखे मिलाद जो जेको सिस्टम हुजे थो उहो मूंखे ॾाढो सुठो सेटअप मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं हिन दफ़े असां वटि जेका मिलाद थी जेका मूं कंडक्ट कयो जंहिं प्रोग्राम खे स्पेशल प्रोग्राम ऐं उन खां अलावा तमामु असां वटि जेके असांजा साथी हुजनि था उन्हनि बि तव्हांखे पूरो टाइम ॾिनो ॾाढे सुठे अंदाज़ में उहे प्रोग्राम्स अवां ताईं पहुता ऐं तव्हांजो साथ ऐं अव्हांजा जेके कमेंट्स अव्हांजो फीडबैक असांखे ॾाढो सुठो मिलियो अवां सभिनीनि जा इन लाइ बि थोराता हूंदा आहियूं त तव्हां हमेशह असांखे हिकिड़ो सुठो रिस्पॉन्स ॾेई रहिया हूंदा आहियो हिकिड़ो सुठो तव्हांजो साथ हूंदो आहे ऐं हूअं बि अॼु कल्ह जो जेको टाइम आहे सोशल मीडिया जो जेको दौरु आहे पहिरियों हूंदो प्रिंट मीडिया जो दौरु त मूंखे यादि आहे आउं बि जेको आहे न पंहिंजी अम्मी जा कॉलम्स मुंहिंजी मदर जॾहिं लिखंदी हुई त उन जूं गज़ल ऐं नज़मूं उहे शयूं जेको आहे न असां वेंदा हुआसीं ऐं वञी करे पोस्ट कंदा हुआसीं कंहिंसां न कंहिंसां घर जे भाती सां वञी ऐं पोइ उहे पोस्ट ॾाढो शौक़ु सां जेको आहे न असां उन डॿे में अंदरि उहो विझंदा हुआसीं इनवेलप त उहो टाइम ॾाढो अलॻि हूंदो हुयो प्रिंट मीडिया जो दौरु हूंदो तव्हांजे घर में रिसाला अचणु ऐं उन्हनि रिसालनि खे असां नंढा हूंदा हुआसीं त जॾहिं इबरत मैगज़ीन मूंखे यादि आहे वॾो हेतिरो इबरत मैगज़ीन हूंदो हुयो ऐं उहो जॾहिं असांजे घर में ईंदो त असां ॾाढो शौक़ु सां ॾिसंदा हुआसीं उहे तस्वीरूं ऐं उते जेके कलरफुल जेके शयूं हूंदियूं ॾाढियूं अट्रैक्ट करे रहियूं हूंदियूं हुयूं या गुल फुल जी जॾहिं ॻाल्हि कयूं त गुल फुल असांजे घर में अची रहियो हूंदो हुओ त उहे सभु शयूं असां जेको आहे न पढ़ी असांखे ॿुधायो वेंदो हुओ इंट्रस्ट असांखे पैदा कयो वेंदो हुओ उहो टाइम हिकिड़ो अलॻि हुयो पर हीअ सोशल मीडिया जो दौरु आहे
त हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो प्लेटफॉर्म अॼु जे दौर में ठहियलु आहे, क्रिएट थियल आहे ऐं हर को जेको आहे न ॾाढे सुहिणे अंदाज़ में मैसेज बि स्प्रेड करे रहियो हूंदो आहे। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त जेको बि प्लेटफॉर्म हुजे कोशिशि कजे त असां उनखे सुठे अंदाज़ में यूज़फुल उहा शइ हुजे जीअं अॻियां ताईं वञे त उहो मैसेज ॾाढो सुहिणे अंदाज़ में तमामु जेके माण्हू ॾिसी रहिया हुजनि उन्हनि ताईं पहुचे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में डॉक्टर साहिबा सिलवत अस्करी साहिबा जॾहिं बि असां सां गॾु मौजूदु हुजनि त ॾाढो ज़बरदस्त उन्हनि सां डिस्कशन थींदो आहे ऐं हूअं बि पर्सनली बि उन्हनि खां को बि प्रॉब्लम हूंदो आहे, का बि ॻाल्हि हूंदी आहे त उन्हनि खां पुछी वठबी आहे त ॾाढो काइंड ऐं ॾाढी लविंग ऐं ॾाढी चार्मिंग पाण आहिनि, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हमेशह ही रिस्पॉन्स करे रही हूंदियूं आहिनि। डॉक्टर सिलवत अस्करी साहिबा, मैं आपको वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। ठीक है, अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ, आप कैसी हैं? बस थोड़ा गला खराब हो गया। हाँ, मौसम का वही बात है ना कि मौसम का पूरा पूरा इफेक्ट होता है। होपफुली कि आपकी तबीयत बिल्कुल रिकवर हो जाएगी। बारिश की वजह से सारी जो बीमारियां फैल रही हैं तो जाहिर है उसके साथ तो होंगी ना हर जगह। बिल्कुल बिल्कुल, आप सही कह रही हैं। मैंने आज अपने इंट्रो में भी बात की कि हम जब पंजाब की तरफ और कैंप्स की वीडियोस जब हम देख रहे हैं तो चमड़ी की बीमारियां और ओवरऑल सिंध में भी अगर हम बात करें मुख्तलिफ गाँव की, तो ये चमड़ी की बीमारी अभी जो है ना वो हमें नज़र आ रही है। तो डॉक्टर साहब, मैं चाहूँगी कि इस हवाले से आप आज के प्रोग्राम में ज़रूर बात करें। जी बिल्कुल, इंशाल्लाह। देखिए, असल में बात ये है कि पूरे पाकिस्तान में ही जो बारिशों का सिलसिला चल रहा है, इसमें हमें सबसे बड़ी जो प्रॉब्लम हमारी जो क्रिएट हुई है वो हमारे रास्ते और जो हमारे नाले हैं, जो हमारी नदियां हैं, इन सब की कोई प्रोटेक्शन, किसी किस्म का कोई सेफ्टी नहीं है, जिससे पानी जो है चारों तरफ फैल गया है। और ये जो बारिश का फर्स्ट स्पेल होता है ना, तो उसमें क्या होता है कि सारी जितनी भी पोल्यूशन ये सब आसमान पे जो जाती है, तो फर्स्ट जो बारिश होती है उससे सारी जितने भी टॉक्सिन्स होते हैं, जितनी भी गंदगियां होती हैं, वो सारी की सारी जाके नीचे बैठ जाती हैं जमीन पे। ठीक है ना, 5 मिनट तकरीबन होता है ये सिलसिला। जो आपको बारिश का पानी वो अच्छा नहीं होता, वो सब खराब होता है। लेकिन उसके बाद स्टरलाइज पानी आने शुरू हो जाता है। बारिश बहुत ही अच्छी चीज है। बारिश हमारे मुल्क के लिए एक समझने की एक पूरी जिंदगी दूसरी मौसम के साथ मिलना शुरू हो जाती है अच्छी। तो उसमें क्या होता है कि अब आप अगर ये जो पानी भर रहा है ना, तो ये कंटेजियस डिजीज जो होती है हमारी, जो सबसे ज्यादा फैल रही है, जैसे कि रिम बॉम हो गए और बहुत सारी ऐसी बीमारियां हैं जो तेजी से जल्दी बीमारियां फैलना शुरू हो जाती हैं और फिर वो लगना शुरू हो जाती हैं एक से दूसरे को। ये हमारे लिए बहुत बड़ा मसला बन गया। ऑलरेडी जो जख्म है, कहीं पे किसी को जिल्द की बीमारियां है, एक्जिमा है, कुछ है, तो वो इस पानी के अंदर अगर जाएंगे तो उनके लिए मजीद प्रॉब्लम क्रिएट होगी। बुखार हो सकता है उनको, मलेरिया हो सकता है, बढ़ जाता है, मलेरिया बढ़ जाता है। तो इस तरह की बहुत सारी चीजें आज हम समझ जाएं कि बारिश के पानी से जितने भी आप अपनी प्रॉब्लम लेके आ रहे हैं, उससे ज्यादा बीमारियों की हो गई है। हर हॉस्पिटल्स में ये जल्दी बीमारियों के एक इनकलाब जैसे आ गया है। बिल्कुल, आप सही कह रही हैं। इसका बेहतरीन इलाज तो ये है कि जैसे ही आप जाहिर है कहीं फंस गए हैं, पानी उड़ाता हुआ कोई चला गया, गंदा गटर का पानी इसके साथ मिल रहा है, सेप्टिक टैंक का पानी, ये सारी चीजें जो है ना मिक्स हो गई हैं सब। तो उसकी वजह से ये हो रहा है कि कराची में भी बहुत खतरनाक किस्म का नाले जो है उबल उबल के बाहर गाड़ियां तक बह गई हैं, लाशें निकल रही हैं। आप सोचिए, ये तो हमारी हालत है, लेकिन हमारा भी एक वो क्या कहते हैं, वो उन लोगों के साथ एक टाकरा हुआ है कि नहीं, हुकूमत ही ये सब काम करे, हुकूमत ही करे। आपको तकलीफ तो आपको है ना, थोड़ा बहुत तो इंसान को अपने एरिया को देखना चाहिए ना। आप कर तो लें कुछ, उसके बाद आप टॉन्ट करें, कुछ करें,
क्रिटिसाइज करें, कितना ही आप कुछ करें, लेकिन आप भी तो ख्याल करें। हम लोग कचरे को बुरी तरह फेंक देते हैं, ये इनका काम है उठाना, हम पैसे दे रहे हैं, अरे हम टैक्स दे रहे हैं, बिल्कुल ठीक कह रहे हैं, लेकिन आपकी सेफ्टी तो आपको खुद करना है ना, अगर आपको कोई नहीं कर रहा। तो ये चीजें भी हमारे यहाँ बहुत ज्यादा है, मैं देखती हूँ कि इन चीजों को कोई नोटिस नहीं करता। अगर मैं जाके कर भी लूं तो मेरे साथ कोई औरत जाएगी ये सब कुछ करने के, अपने गड्ढे भर ले, अपने कर ले, अपने मजदूर को लेके जाए, कुछ काम कर ले, लेकिन नहीं, हम लोग सिर्फ बातें बनाते हैं और इतनी बीमारियां हमारे ऊपर मुसल्लत हो जाती हैं, किसी का कुछ नहीं जाता। बिल्कुल बिल्कुल सिलवत साहिबा, ऐसा ही है कि हम चाहते हैं कि हर चीज़ हमें जो है ना वो परफेक्ट मिले, लेकिन हम खुद क्या कर रहे हैं इस पे हमारी नज़र नहीं जाती। वो कहते हैं ना कि एक उंगली का इशारा आप अगले इंसान की तरफ तो करते हैं, लेकिन आप ये नोट नहीं करते कि पीछे वाली उंगलियां जो है वो आपकी तरफ इशारा कर रही हैं। तो बस बिल्कुल और क्या, ये चीज नहीं है ना, ये चीज नहीं आएगी तो हम लोग इसी तरह धंसते चले जाएंगे। आज हमारे पाकिस्तान में इतनी ज्यादा प्रॉब्लम्स क्यों हो गई है, इतनी ज्यादा, क्योंकि हम लोगों में एक इत्तेहाद नहीं है, हम लोगों एक यूनिटी नहीं है हमारे पास ना। हमें अब सब कुछ छोड़ना चाहिए। अब हमें ये देखना चाहिए कि कहाँ से कोई प्रॉब्लम आई है तो हम सब मिलके थोड़ी सी प्रॉब्लम को सॉल्व कर दें। आप यकीन करें 3 दफा मौतें हुई, एक बाइक जा रही है, पानी भरा हुआ है हल्का सा, उसके अंदर बच्चा भी है, वो भी है, और वो सिर्फ पूरे इतने खतरनाक इलाकों से सही से आ गया, इधर आके वो इतने से उसका बच्चा पहले मरा, उसकी बीवी पता नहीं मरी, और फिर उसके बाद उसकी इतनी बुरी कंडीशन होगी, इतने से पानी भरे, आप लोगों के सामने पानी भरा हुआ है, जाके किसी से भी कहो ये गड्ढा भर दो, फिर पत्थर ही डाल दो। तो ये हमारी आदत नहीं है, हम लोग इस तरह के नहीं है। जी बिल्कुल बिल्कुल, आप सही कह रही हैं। जल्दी बीमारियों का इलाज जो आप कह रही हैं, इसकी कोई प्रोटेक्शन आप बात कर रही हैं कि बहुत फैल जाती है, तो इसके लिए हमें यही करना होगा कि जैसे ही आप उस पानी से निकल के घर जाएं या कहीं भी आप जाएं तो सबसे पहले आप उसको स्टरलाइज कर लें। आप नहा नहीं सकते हैं तो आप पूरे हाथ पांव अच्छी तरह से धो लें, और धोने के बाद उसमें आप अपने पास हर वक्त फिटकरी रखें, फिटकरी रखें, नीम के पत्ते पानी रखें, वो आखिर में आप अपने ऊपर डाल लें। नीम के पत्ते पानी उबाल के जितने भी रखेंगे तो वो मुंह में भी चला जाए तो कोई मसला नहीं है। आप पूरा अपना मुंह, आंखें सब धो सकते हैं, आंखें बंद करके आंखों पे डाल सकते हैं, बालों पे डाल सकते हैं। बालों की गंदी गंदी बीमारियां हो रही हैं बहुत सारे बालों के अंदर, जाहिर सी बात है जब आप पानी में इस तरह जाएंगे, दाने अक्सर निकले होते हैं लोगों के, बहुत प्रॉब्लम्स होती हैं। तो वो नीम के पानी को अगर आप उससे पूरा नहा लेंगे, दो भी आप मग्गे डाल लें अपने ऊपर। जी हाँ बिल्कुल, उससे बहुत सफाई हो जाएगी आपकी। बहुत सस्ता और आसान है, हर चीज के लिए पैसे खर्च करें। आप लोगों को क्या सैनिटाइजर मिलते हैं, ये मिलते हैं, वो मिलते हैं, वो भी अगर आपके हर वक्त लगाएंगे तो इस जल्द पे तो वो भी सही नहीं है। सही कहा आपने। इसलिए आप कोशिश करें कि फिटकरी इतनी सस्ती होती है तो वो फिटकरी का जो पानी है ना वो बस आप अपना इस्तेमाल करें। थोड़ा सा एक टुकड़ा होता है फिटकरी का, जैसे कि मिश्री होती है, इस तरह की होती है वो, और उसको आप पानी में डाल दें और फिर चाहे निकाल लें, थोड़ी देर के लिए छोड़ दें, वो खुद ही डिसॉल्व होना शुरू हो जाती है। उस पानी को, जितना बेहतरीन पानी वो होता है ना आपके लिए, दुनिया की कोई चीज इतनी आप पावरफुल नहीं होती। जी बिल्कुल, वो आप बस इस्तेमाल करें। और उसका पानी ये नहीं कि वो डायरेक्ट लगा लेंगे, ना करेगा कभी भी। उसका पानी थोड़ा सा इस्तेमाल कर, बाल्टी में डाल दिया एक, और वो जो आए पाँव उसी से धो रहा है, जो आए हाथ उसी से धो रहा है, तो ये बहुत अच्छी चीज हो जाएगी। जबरदस्त, बहुत सिंपल और आसान एक हल है, हर कोई आराम से कर सकता है। अच्छा, नीम के पत्तों का जो बॉइल्ड वाटर जैसे आप कह रही हैं, वो तो मुझे लगता है हर बीमारी का हल उसमें मौजूद है, क्योंकि नीम ट्री हम बचपन से वो ना पढ़ते आ रहे हैं, नीम ट्री, लेकिन हमने आज जी प्लीज। नीम का मैं ये बताऊं कि नीम के पत्ते आप तकरीबन आधा किलो ले लें, आधा किलो ले लें, और उनको लेके साफ कर लें अच्छे से, उनको उबाल लें। उनका थिक सा पानी, मतलब थिक सा नहीं, मतलब काफी वैसा पानी हो जाएगा, गाढ़ा सा। तो वो पानी जो है ना वो भर के रख लें बॉटल, और जब आप पानी अपनी बाल्टियां भरें या फिर आप नहाने के जा रहे हैं तो थोड़ा सा पानी निकाला, उसको आपने डिल्यूट करा उस पानी में, सादे पानी में, और वो लेके अपने मुंह पे, पाँव पे, सब जगह डाल। तो जितने पिंपल्स होते हैं, जितने भी दाने होते हैं कहीं भी, किसी किस्म के भी, पस वाले भी, फंगल वाले नाखून होते हैं, अगर उससे आप उसमें डिप करके
तो यकीन करें कि वो सारे मसले आपके हल हो जाएंगे। हाँ बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने। ये बॉटल भर के फ्रिज में रख लें, एक बोतल भर लें और वो भर लें। अगर फ्रिज नहीं है तो 2-3 दिन तो वो पानी चलेगा। आप उसको अच्छी तरह से लगाया करें, यकीन करें सारे मसले हल होंगे। जी अच्छा डॉक्टर साहब, मुझे एक बात और भी डिस्कस करनी थी ना आपसे। ये नीम के पत्तों का बॉयल करके वो वाटर आप यूज़ करें तो तमाम जो भी प्रॉब्लम्स हैं वो तो स्किन डिजीजेस जो है उससे ख़त्म होती हैं। बिल्कुल ये एक चीज़ जो है वो आजमाई हुई है। शुगर भी कम होती है। हाँ बिल्कुल बिल्कुल। 1 चमची पी लें बना के तो इससे आपकी शुगर का मसला भी हल होता है। थिक सा पानी बड़ी बात नहीं, ये आप जैसे नीम का पत्ता है ना, उसको आपने उबाल लिया, उबाल के आपने उसको खूब देर तक उबाला, थोड़ा ना देर तक उबाला, और उसके बाद वो बहुत ज्यादा हरे हो जाएंगे, पानी उसका बिल्कुल हरा सा हो जाएगा, बहुत डार्क हरा। और फिर वो पानी जो है ना आपने 1 चमची पी लिया, चाहे बूढ़ा हो जवान हो, जैसे साफी होती है, साफी में क्या होता है, नीम वगैरह होता है ना, वो तो पिलाते हैं साफी। साफी एक दवाई होती है। हाँ बिल्कुल बिल्कुल, ठीक है ना। तो हम ये डायरेक्टली आपको इसलिए दे रहे हैं कि इससे जो फायदा है वो आपको इंस्टेंट रिजल्ट है, फौरन रिजल्ट आपको मिलेगा। बिल्कुल जबरदस्त जबरदस्त, बहुत अच्छा नुस्खा आपने बताया, बहुत आसान है, बहुत आसानी से लोग जो है ना अपने घर में इस्तेमाल कर सकते हैं। छोटे बच्चों को दाने हो जाते हैं, उनको आपने इससे नहला दिया, आखिर में पानी डाल दिया, पहले आपने साबुन आबुन लगा के इसको नहलाया बच्चे को, उसके बाद आपने ये पानी डाल के थोड़ा सा हल्का सा गर्म कर लें, या नहीं भी करें गर्म तो भी आप पूरे बच्चे को लगा दें, तो उसके दाने, गर्मी दाने, गंदे दाने, पीले दाने सब बच्चे को ठीक हो जाएंगे। जी बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। अच्छा उसके अलावा मैं ये भी आपसे डिस्कस करना चाहूँगी कि मौसम जब तब्दील होता है तो जाहिर सी बात है हर मौसम का स्किन पे भी इफ़ेक्ट होता है। ये जो मौसम है अभी, जिस मौसम को हम फेस कर रहे हैं, तो हम कैसे अपनी जो है ना स्किन की केयर करें? सिंपल कोई वो घर के नुस्खे जो हैं वो आप बड़े अच्छे बताती हैं, मैं चाहूँगी कि तमाम ख़वातीन जो देख रही हैं उनके लिए 1-2 चीज़ें आप प्लीज़ डिस्कस करें। अच्छा ठीक है, देखिए एक तो ये हो गया चलो कि स्किन के बीमारियों से सेफ्टी हो गई, अब क्वेश्चन आ गया हम सबका। हाँ। जी बिल्कुल सही कहा आपने। सब जो है ना हसीन तरीन बनने के लिए क्या करें, इस वक्त हमारे पास कुछ भी नहीं है और हम पैसा नहीं खर्च करना चाहते, तो आप ऐसा करें कि आप बादाम लेके आए थोड़े से, ठीक है। उन बादामों को आपने ऐसे ही मतलब भिगोना नहीं है, उनको आपने हमल दस्ता जो होता है ना कूटने वाला, उसके अंदर आपने उसको कूट लिया, ठीक है, छिलका समेत जी। कूट के फिर आपने उसमें डाला थोड़ा सा दूध, ठीक है, और दूध डाल के और अंडे की सफेदी, और ये डाल के आपने इसको रख लिया 10 मिनट जी, 10 मिनट रख लिया। अगर चाहें तो इसमें गुलाब के फूल जरूर, नरगिस के फूल तो मिलते नहीं है, नरगिस के फूल अगर डाल लें, अगर नरगिस के फूल नहीं मिल रहे हैं तो बेला मोतिया, ठीक है, ये जैस्मिन जिसे कहते हैं, वो आपने अगर उसमें ऐसे डाल दिए, पत्तियां सिर्फ डाल के ना थोड़ी देर आपने दूध में डाल के छोड़ दिया। और अगर बकरी के दूध में डालना, बकरी के दूध में अगर डाल दिया तो फिर तो वो कोलेजन तैयार हो जाएगी जबरदस्त जी। लेकिन चले वहाँ वो छोड़े, आप बस इसमें दूध डालें, कोई सा भी डाल लें, पाउडर का भी डालें और रख दें, और फिर उसके बाद इसको थोड़े थोड़े हल्के हल्के अपने चेहरे को, ठीक है, और स्क्रब करें। और अगर इसमें आप चाहते हैं कि दाने वगैरह भी अगर आपके हैं तो फिर आप इसमें थोड़ा सा फिटकरी का पानी डालें, थोड़ा सा सही, या फिर बेसन, ठीक, बेसन डाल के इसको अप्लाई कर लें थोड़ी देर के लिए, आधे घंटे के लिए अप्लाई कर लें, और फिर उसके बाद इसको धो लें। और ये डेली अगर आपने कर लिया ना आधे घंटे के लिए सिर्फ, तो फिर आप अपनी स्किन देखिएगा इंशाल्लाह ताला कैसी गोरी भी होना शुरू हो जाएगी स्किन, और इंशाल्लाह ताला सारी सॉफ्टनेस, ग्लोनेस सब आएगी जी। मुझे लग रहा है कि ये पेप्टाइड, ग्लैस जो अभी बहुत ज़्यादा ट्रेंडिंग में चीज़ें चल रही हैं ना, उन सब पे ये जो नुस्खा है वो बहुत भारी पड़ेगा अगर कोई जो है रोज़ की बुनियाद पे अगर आजमाए तो। अच्छा उसके अलावा जी, एक तो हमारी स्किन की कॉम्बिनेशन पे भी हम थोड़ा आज डिस्कस करेंगे ना, कि एक तो ड्राई स्किन है, आपकी कॉम्बिनेशन स्किन है, अगर आपकी ऑयली स्किन है। अच्छी बात ये मैंने जो बताई आपको, इसीलिए बताइए कि मैं कभी भी ऐसी बातें नहीं करती, क्योंकि लोग एकदम अप्लाई करना शुरू कर देते हैं, ना वो देखते हैं कौन सी टाइप है स्किन हमारी, कौन सा हमारा प्रॉब्लम है, लोग शुरू हो जाते हैं। तो ये है सबके लिए, क्योंकि इसमें बादाम में जब दूध पड़ा ना
जब बादाम के अंदर दूध पड़ा तो जी फिर वो जो है ना फिटकरी भी और जो भी इसमें मैंने आपको बताया ये चीजें वो सारी की सारी जो है ना वो सप्रेस कर देंगी, उनकी जो मुद्दत है ना जो मतलब एलर्जी फैलाएंगी। तो ये एक, और इसमें मैं इसलिए कह रही हूँ बेले का फूल या फिर उसका रोज का, वो और भी ज्यादा उसको सब्साइड कर देगा। ओके जी, ओके, जबरदस्त। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। और हाथ इससे बहुत खूबसूरत होते हैं, हाथ बहुत गोरे होते हैं। ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू सो मच डॉक्टर सिलवत साहिबा, आपने हमें टाइम दिया और हमेशा आप जब भी प्रोग्राम में कनेक्ट होती हैं तो आपके साथ जो डिस्कशन होता है वो बहुत अच्छा होता है। वेल नाज़रीन, असां अॻियां वधूं पिया न्यूज़ ब्रेक जी तरफ़, न्यूज़ ॾिसूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढड़े ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। न्यूज़ ब्रेक ॾाढो प्रोग्राम में ज़रूरी हूंदो आहे, उन खां पोइ प्रोग्राम खे असां कंडक्ट कयूं पिया। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नाले मिठो महेसर साहिबु, ऐं माशाल्लाह पाण फर्ज़ंद आहिनि ग़ुलाम नबी महेसर साहिबु, जिन जा ॾाढा बहितरीनु नात ख़्वान। ऐं हीउ जेको महीनो आहे उहो हूअं ई बि मां पहिरियों चयो त नात ख़्वाननि जे लाइ हीउ महीनो त तोहफ़े तौरु ई हूंदो आहे। तमामु नात ख़्वान जेको आहे सो उहे मीलाद शरीफ़ जेको आहे सो कंडक्ट करण में उते पार्टिसिपेट करण में मसरूफ़ हुजनि था, ऐं महीनो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि जो गुज़रंदो आहे। नाले मिठो महेसर साहिबु, तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांखे ॾिसी इलाही ख़ुशी थी आहे ऐं तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। मां पहिरीं चाहींदसि त हिन महीने बाबति थोरो तव्हां ज़रूरु डिस्कस कजो, हीउ महीनो कीअं गुज़रे थो अव्हां जो। सुभान अल्लाह, महबूबन करीमन जी आमद, जंहिंखे अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक में फरमायो आहे त मां तव्हांजे मथां एहसान कयो आहे। एहसान त अल्लाह तबारक व ताला जा ॿिया बि केतिरा ई आहिनि। काइनात तख़लीक़ कयईं, असांखे सुहिणो करे ठाहीं। हिकु हिकु इंसानु जेको आहे त पंज माना जंहिंजो का शइ मुल ई न आहे, इहे नेमतूं खयूं घुमे थो पियो, पर उन लाइ चवंदी फबाई आला रब गुमा तूं कदबान, तव्हां मुंहिंजे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदव। माना अलाह साईं अहसास थो ॾियारे, पर हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे दुनिया में आणे अल्लाह तबारक व ताला चयो मां तव्हांजे मथां एहसान कयो आहे जो अव्हां मां ई मां पंहिंजो प्यारो महबूब तव्हां ॾे मोकिलियो आहे। सुभानअल्लाह। मालूम थियो त अल्लाह तबारक व ताला खे जेका तमामु वेझी शइ आहे उहो आका नामदार, अड़ियनि जो आधार, ग़रीबनि जो गमख़्वार, मुंहिंजो प्यारो सुहिणो सरदार नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उन जी आमद जो महीनो आहे। ऐं हूअं बि जेको कुझु तख़लीक़ आहे जो थियल आहे अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ां, अल्लाह तबारक व ताला ख़ुदि ई चवे थो त मुंहिंजा महबूब जेकॾहिं असां तव्हांखे पैदा न कयूं आहे त हीअ काइनात असां न तख़लीक़ कयूं। माना हिकिड़ो काइनात जो जेको माना सबबु आहे बणजण जो, उहो बि हुज़ूर जे करे आहे। त हाणे एॾी वॾी शख़्सियत जी जंहिं महीने में आमद हुजे, तव्हां छा था सम्झो। हूअं बि साईं करीमन जी रहमत आलमीन मुंहिंजो सुहिणो नबी आहे। केतिरा आलम आहिनि ज़मीननि जे हेठां, केतिरा आलम आहिनि आसमाननि में। अल्लाह तबारक व ताला कंहिं हिकिड़े आलम जे लाइ संदन खे रहमत करे न मोकिलियो आहे, पर वमा अरसलनाक इल्ला रहमतुल लिल आलमीन। महबूब असां तोखे जेके बि आलम आहिनि, केतिरा आलम आहिनि इहो अलाह थो ॼाणे। केतिरियूं तहक़ीक़ूं थियूं आहिनि, तहक़ीक़ कनि था त बसि ज़मीन जे हेठां पाणी आहे, वरी पोइ हीअ शइ आहे, पोइ वरी हीअ मादनात आहे, वरी पोइ वरी पाणी आहे, वरी वारी जा लेयर आहिनि, वरी ॿिया लेयर आहिनि, वरी टियां लेयर आहिनि। रब पंहिंजी तहक़ीक़ माना तख़लीक़ खे पाण थो ॼाणे। बेशक। अच्छा, हिकिड़ी जॻह ते मूं पढ़ियो त इंसान जो जेको अकुलु आहे न, उहो ईअं सम्झिजे त 10% मां तव्हांखे 1.5% इंसान जो जेको अकुलु आहे उहो कमु थो करे। उन
उन अकुल जे आधार ते इंसान जेको आहे सो इर्तिका जी तरफ़ वियो, छा छा उन तख़लीक़ न कयो, पर रोज़े क़यामत इंसान जेको आहे न उहो ॼाणे वठंदो त उनजो अकुल छा आहे, उनजो फ़हम छा आहे, त पोइ उनखे हक़ीक़त में ख़बर पवंदी। बाक़ी यकीनन हुज़ूर जी ज़ात जेतिरो ॿुधिजे थो, जेतिरो पढ़िजे थो, या जेतिरो ॿ लफ़्ज़ नसीब थियनि था ॻाल्हाइण, त हीअ उहा डिस्कशन हुजे थी जंहिंमें हक़ीक़त में मूंखे ॾाढो सुकून मिलंदो आहे। माना मुंहिंजो प्यारो पाक पैगंबर हिकु त रहमत आहे, सुभान अल्लाह, ऐं उनजो तज़किरो ॾींहों ॾींहुं तव्हांखे वधियल मिलंदो, सुभान अल्लाह। छो जो अल्लाह तबारक व तआला चए थो मुंहिंजा महबूब हर ईंदड़ ॾींहुं सुभान अल्लाह तव्हांजे शान खे बुलंद कंदो, कंदुसि मां, पर माना वलवलो ऐं मोहबत प्यार अञा वधंदो, बेशक ईअं ई आहे। ऐं तव्हां दुनिया जे ॿियनि शहरनि में वेंदव, हिकिड़ो चकर वियो, ॿ कयो, यूके वियो, अमेरिका वियो, लॉस एंजलिस वियो, कैनेडा वियो, बैंकॉक वियो, माना मुख़्तलिफ़, वरी तव्हां जेके बि स्विट्ज़रलैंड वियो, तव्हांजी ॿीहर दिलि ईअं माना तड़पंदी न उन शहर जे लाइ, वरी चवंदो वरी हाणे ॿियो मुल्क ॾिसां, हाणे तुर्की ॾिसां, हाणे भला ईरान वियो आहियां त हाणे भला तुर्की वञा। पर मुंहिंजे महबूब जो पाक मदीनो, जंहिंखे भली माण्हू सवे भेरा ॾिसे न, पोइ बि उन जी उकीर मन में रहंदी ऐं दिलि तड़पंदी त जेकर काश मां वञा। इहो छा आहे जो उते जन्नत आहे। मां अम्मा आयशा सिद्दीक़ा जो जेको हुजरो आहे न, उहो जन्नत जे टुकड़नि मां हिकिड़ो टुकड़ो आहे, ऐं जन्नत उहा शइ आहे जेको माण्हू उते वेंदो न जन्नत में, जन्नत असां ॾिठी न आहे, छाजे करे जो जन्नत जे ॾिसण जे लाइ मोमिन जे लाइ त पहिरियों उहो माना कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत जो ज़ाइक़ो चखी पोइ पंहिंजे अमालनि जे आधर वञी जन्नत में दाख़िल थींदो। पर जीअरे जन्नत, पोइ जन्नत जी जेका तस्कीन आहे न, उहा दिलि खे तड़पाए थी। बिल्कुलु तव्हां सही था चओ। उहो शहर जंहिंमें इमाम हसन हुसैन जी परवरिश थी, ऐं उहो शहर जिते जेको आहे सो इंसान वञी तमामु दुनिया जी जेका थकन आहे उते जेको आहे मिटिजो वञे, इंसान खे हक़ीक़ी सुकून मिले थो। ऐं उहो शहर जंहिंजी सिक इंसान जी दिलि में ज़रूरु हुजे थी। अल्लाह साईं असां सभिनीनि खे ज़ियारत करणु नसीब फरमाए। आमीन आमीन सुम आमीन। तव्हां कुझु ॿुधंदासीं, बिस्मिल्लाह कयो। जी बिस्मिल्लाह। हमदे बारी ताला पहिरियों पढ़ूं। जी जी बिस्मिल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी तौहीद, उन खां बाद में पोइ वरी सुभान अल्लाह। जी बिस्मिल्लाह कयो। ना तूं पढ़ंदासीं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजो ख़ुदा मेड़नि खां, मुंहिंजो ख़ुदा मेड़नि खां वध महिरबान लजपाल ला शरीक लहू उन जो ईशान मुंहिंजो ख़ुदा मेड़नि खां, मुंहिंजो ख़ुदा मेड़नि खां वध महिरबान लजपाल ला शरीक लहू उन जो ईशान मुंहिंजो ख़ुदा मेड़नि खां। बाबे बिना जे ईसा बर में ॼमे त छा, हज़रत अली अल्लाह जे घर में ॼमे त छा। बाबे बिना जे ईसा बर में ॼमे त छा,
हज़रत अली अल्लाह जे घर में ॼमे त छा कानून खे फेराए, कानून खे फेराए का देर कान लजपाल ला शरीक लहू उन जो ईशान मुझो खुदा मिड़न खां आड़ा खलील जो जे ठह पठरे त छा फिरऔन वट जे मूसा वडड़ो करे त छा आड़ा खलील जो जे टप ठरे त छा फिरऔन वट जे मूसा वडड़ो करे त छा दुश्मन के दिल बरन जो दुश्मन के दिल बरन जो कंदो निगाह बानवा लजपाल ला शरीक लहू उन जो ईशान मुझो खुदा मिड़न खां इबलीस सां भला जे राणो रुसे त छा 6 लख वरह इबादत उन खां खसे त छा बेनियाज़ बादशाह जो बेनियाज़ बादशाह जो बेहद बयान लजपाल ला शरीक लहू उन जो ईशान मुझो खुदा मिड़न खां कहीं ताजदार तां छट लाहे छॾे त छा सुञड़े के बादशाही जे ॾे सॾे त छा दाता जे कुदरतुनि जो दाता जे कुदरतुनि जो अजब दास्तान लजपाल ला शरीक लहू उन जो ईशान मुझो खुदा मिड़न खां जंहिं जिंदगीअ ज़ुल्म कया उनखे घुरे त छा आबिद सॼी उमिरि जो कैदी करे त छा जंहिं जिंदगी ज़ुल्म क्या उनखे घुरे त छा आबिद सॼी उमिरि जो कैदी करे त छा मोहताज उन जे दर जो मोहताज उन जे दर जो ही सारो जानवा लजपाल ला शरीक लहू
उन जो ई शान आ कियां भी करे त कोई कुछंदो भी कोन आ पर चीर से त पाणे पो पुछंदो भी कोन आ मर्ज़ीअ पंजीअ जो मालिक मर्ज़ीअ पंजीअ जो मालिक राज़िक रहमान वा लजपाला शरीक लहू उन जो ई शान वा मुंहिंजो ख़ुदा मिड़ियनि खां दर पंहिंजे तां धिकारे कंहिंखे नथो धणी वठंदो फरियाद तो खां तूं आ विखूं खणी हिक मिनट में महेसर हिक मिनट में महेसर मुश्किल आसान वा लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान वा मुंहिंजो ख़ुदा मिड़ियल खां असांजो ख़ुदा मिड़ियल खां वध महिरबान वा लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान वा सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह हम्द बारी ताला ॾाढी ॾाढे खूबसूरत अंदाज में तव्हां पढ़ियो आहे तव्हां जो लिखियल आहे आवाज बाबा साईं न बाबे साईं जो लिखियल माशाअल्लाह माशाअल्लाह आहा कमाल कमाल छाई ॻाल्हि कजे बेहद खूबसूरत नाज़रीन वक्त थी वियो आहे शाद कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे काॾे न वञिजो जो सुबुह महिराणा सभी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुची रहियो आहे नाले मिठो मैसर साहिबु प्रोग्राम में मौजूदु आहिनि त प्रोग्राम यकीनन ॾाढो ख़ूबसूरत ई अवां ताईं पहुचे पियो जॾहिं बि पाण ज़िक्र कंदा आहिनि जॾहिं बि पाण जेको आहे सो हम्द बारी ताला पढ़नि था जॾहिं बि नातिया कलाम पढ़नि था त हक़ीक़त में उहो जेको टाइम हूंदो आहे मां बिल्कुलु गुम थी वेंदी आहियां मां वाक़ई में हिन प्रोग्राम खे दिलि सां चाहींदी आहियां अॼु जो जेको हिन तरह जो पैटर्न हूंदो आहे मुंहिंजे दिलि जे तमामु क़रीब हूंदो आहे ॾाढियूं ई खूबसूरत लाइन्स आहिनि त दुरूद पढ़कर अगर कोई इब्तिदा न करे उसे फिर चाहिए कि वो जिक्र मुस्तफ़ा न करे और खुदा का जिक्र करे जिक्र मुस्तफ़ा न करे मेरे मुंह में हो ऐसी जुबान खुदा न करे दरे रसूल पे ऐसा कभी नहीं देखा दरे रसूल पे ऐसा कभी नहीं देखा कोई सवाल करे और वो अता ना करे त बस इहा ई ॻाल्हि आहे न त हुज़ूर जे दर ते जेकॾहिं तव्हां सवाल कयो ऐं हू अता न करे इहो पॉसिबल न आहे त बसि इहो ईमान इंसान जो हुजणु खपे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था बिल्कुलु बि घणो वक़्तु न वठंदसि नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि तव्हांखे टाइम ॾींदासीं तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह कोई मिसल नहीं ढोलन दी है मिसल नहीं ढोलन दी चुप कर
महर अली इथे जा नहीं बोलन दी, चुप कर महर अली इथे जा नहीं बोलन दी। तो पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद, खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद, असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद। खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद, खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद, असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद, दिलबर मोहम्मद, दिलबर मोहम्मद। वॾे शान वारो वॾे मान वारो, दुनिया आख़िरत में सभिनि जो सहारो, दुनिया आख़िरत में सभिनि जो सहारो। शिफ़ा ऐं विफ़ा जो बेपेकर मोहम्मद, शिफ़ा ऐं वफ़ा जो बेपेकर मोहम्मद, असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद। खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद, असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद, दिलबर मोहम्मद, दिलबर मोहम्मद। ओ ईसा बि आयो ऐं मूसा बि आयो, खुदा सां मिलण जो न कंहिं शर्फ़ पायो, खुदा सां मिलण जो न कंहिं शर्फ़ पायो, खुदा सां मिलण जो न कंहिं शर्फ़ वायो। वञण वारो अरशन ते अनवर मोहम्मद, वञण वारो अरशन ते अनवर मोहम्मद, असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद, दिलबर मोहम्मद, दिलबर मोहम्मद। खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद, असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद। जेको जानवरनि सां, जेको जानवरनि जी बि पुट पियो वराए, जो मारीअ खां हिकदम पियो हरणी छॾाए, जेको जानवरनि जी बि वटि पियो वराए, जो मारीअ खां हिकदम पियो हरणी छॾाए, जो मारीअ खां हिकदम पियो हरणी छॾाए। रहम ऐं करम वारो रहबर मोहम्मद, रहम ऐं करम वारो रहबर मोहम्मद, असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद। खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद,
असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद दिलबर मोहम्मद दिलबर मोहम्मद जेते काफरन जो मुकम्मल यकीन हो वो मुजतबा माहे नूरे अमी हो वो मुजतबा माहे नूरे अमी हो चवा छो न आसूं हाँ सागर मोहम्मद चवा छो न आसूं हाँ सागर मोहम्मद असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद दिलबर मोहम्मद दिलबर मोहम्मद ए नाले मिठा दिल तचे थी पियो लिखजे लिखां लफ्ज़ सुहणा अञा कंहिं खां सिखजे ए नाले मिठा दिल तचे थी ए नाले मिठा दिल तचे थी त लिखजे लिखां लफ्ज़ सुहणा अञा कंहिं खां सिखजे लिखां लफ्ज़ सुहणा अञा कंहिं खां सिखजे मुंहिंजे शाइरीअ जो आ महवर मोहम्मद मुंहिंजे शाइरीअ जो आ महवर मोहम्मद असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद खुदा जे खुदाई जो मज़हर मोहम्मद असां उम्मतिन जो बेदिलबर मोहम्मद दिलबर मोहम्मद दिलबर मोहम्मद सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत शाइरी ऐं जंहिं शाइरी जो महवर ऐं मर्कज़ मोहम्मद हुजे त उहा शाइरी केतिरी न ख़ूबसूरत ऐं कमाल हुजे थी ऐं ॻाइजे वरी एॾो दिलि सां त पोइ यकीनन दिलि से जो बात निकलती है दिलि पे असर रखती है। अच्छा तव्हां खां थोरो मां ॼाणणु चाहींदमि कि महीनो हूअं बि हर माण्हू जे लाइ हर मुस्लमान जे लाइ हर इंसान जे लाइ ॾाढो रहमतुनि भरियो महीनो थिए थो ऐं ईअं बि ॼातो पियो आहे त हिन महीने खां पहिरियों जो जेको महीनो थिए थो उन में घणियूं मुसीबतूं तारी हुजनि थियूं तव्हां भले एन्युअली बि ॾिसंदव न त घणा वाक़िया उन महीने जा पाण खे मिली रहिया हूंदा आहिनि पर ही महीनो तमामु इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो रहमत भरियो महीनो हुजे थो ऐं उनजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो रीज़न आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जहिड़ी ज़ात जॾहिं हिन दुनिया में आई त पोइ तमामु मुसीबतूं रहमतनि में कन्वर्ट थी वियूं इंसाननि जे लाइ त इहा ॾाढी वॾी हिकिड़ी ॻाल्हि हुजे थी ॾाढो हिकिड़ो वॾो चैप्टर हुजे थो जॾहिं तव्हां हुनखे थोरो ॾिसो त ॾाढो डेप्थ में इहा हुजे थो। तव्हां खां थोरो मां ॼाणणु चाहींदमि त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात उन्हनि जी ज़िंदगी उन्हनि जो किरदार ऐं उन्हनि जा किस्सा तव्हां कीअं पढ़िया आहिनि कीअं असां सां थोरो कुझु शेयर कंदो। सुभान अल्लाह साईं करीमनि जे लाइ अल्लाह तबारक व ताला जेको न दुनिया में मोकिलण जो हिकिड़ो ज़रियो पैदा कयो त माना हिकिड़ी हुई क़ौम अजम ॿी ही अरब अजम हुया थोड़ा माना अणपढ़ियल ऐं थोड़ा माना घटि जुस्तजू करण वारा ऐं अरब जेके हुया उहे पढ़ियल लिखियल ऐं कुझु माना समाज में उन ज़माने जे समाज में त अल्लाह तबारक व ताला वरी पंहिंजे महबूब जी जेका आइण जो जेको साईं करीम जी जेको हिन दुनिया में माना अचणु थियो त उन जे लाइ अल्लाह तबारक व ताला चूज़ कई शइ खे चूंडियो
वरी पोइ उन खां पोइ वरी अलाह तबारक व ताला जेके अरबनि जा कबीला हुआ उन में बनू हाशिम जेको कबीलो हुयो उहो उत्तम हुयो ऐं काबे करीम जी जेका जॾहिं अञा मुस्लमान न थिया माण्हू अञा कुफर जो सॼो सिलसिलो हुयो ऐं काबे करीम जे अंदरि बुत रखियल हुया तॾहिं बि बनू हाशिम कबीले जा माण्हू काबे जी माना कंदा हुया देखभाल या कुझु। हा पोइ जेको आहे सो अहिड़े नमूने सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका पैदाइश थी उहा बि माना उन जेको काबे करीम जो साईं करीम जो जेको ॾाॾो हुयो हज़रत अब्दुल मुतल्लब, हा उन जे पुट हज़रत अब्दुल्ला, हज़रत अब्दुल मुतल्लब खे 8 या 9 पुट हुया जंहिंमें अबू जेल बि हुयो, साईं हज़रत सैयद शोदा हज़रत हमज़ा ऐं मक़सदु काफ़ी घणा मूंखे काफ़ी नाला नथा अचनि त उन्हनि में जेको अब्दुल्लाह हुयो माना अलाह जो बानो अलाह तबारक व ताला उन जी चूंड कई। वरी अमड़ जेका ई अमड़ आमिना, आमिना जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे अमानत वारी, आमिना माना अमानत वारी, ठीकु आहे। ऐं आमिना जो जेको माना जो कबीलो आहे न उहो बि उत्तम कबीलो आहे जेकॾहिं माण्हू उनखे पढ़े त इहे सभु शयूं अलाह तबारक व ताला पंहिंजे महबूब लाइ माना हिकिड़ियूं माना पसंदि कयूं, मुंतखिब कयूं ऐं पोइ पाण करीम दुनिया में आया ऐं जॾहिं माना दुनिया में आया त अमड़ आमना चवे थी त माना मुंहिंजे बदन मां नूर माना पैदा थियो, नूर ज़ाहिर थियो त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं माना मक़सदु जो पाण करीमनि खे न की सिंगार जी ज़रूरत ई, न की कंहिं सुरमे जी ज़रूरत ई, न की तेल जी ज़रूरत ई, महबूबनि करीमनि खे अल्लाह तबारक व ताला दुनिया में आंदो हसीन ऐं जमील करे। सुभान अल्लाह। चयो वञे थो त मश्क ऐं अंबर जी ख़ुशबू खां वधीक उहा ख़ुशबू हुई। बेशक बयानु कयो वञे थो त हज़रत बीबी आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं उस मां वेंदियूं गुज़रंदियूं हुयूं त हिकिड़ो ककर उनजी छांव जेको आहे उन्हनि जे लाइ हमेशह ई हूंदी हुई। पाण जॾहिं वेहंदियूं हुयूं त उन्हनि खे थधी हीर महसूसु थींदी हुई। पाण जॾहिं उन्हनि खे महसूसु थींदो हो बुख आहे त उन्हनि जे लाइ ताम उन्हनि जे अॻियां हूंदा हुया। त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। मूं चयो त इहा हिकिड़ो इंसान जेको डेप्थ में हलियो वञे थो। वक़्तु पियो आहे शार्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुची रहियो आहे। नाले मिठ मैसर साहिबु असां गॾु मौजूदु आहिनि। काल्ह हिकिड़ी वीडियो ॾिसां पई कराची में जेको आहे सो ॾाढे बुरे तरीक़े सां जेको आहे सो घर में नंढड़ी ॿारड़ी आहे उनखे बि क़तलु कयो वियो आहे, औरतुनि खे क़तलु कयो वियो आहे। वरी पाड़े मां जेका माई आई आहे उन ते बि हमिलो कयो वियो आहे। वरी आख़िर उहो मारींदड़ जेको आहे उन नंढड़ी ॿारड़ी जो पंहिंजो मामो आहे, वरी पंहिंजे पाण ते बि जेको आहे सो उहो छुरी जा वार करे पियो। इन तरह जा वाक़िया जॾहिं ॾिसंदा आहियूं केॾो अफ़सोस थींदो आहे त असां वटि जेको आहे न छा थिए पियो ऐं कहिड़ियूं जेको आहे न फैमिलीज़ कीअं डिस्टर्ब आहिनि, डिसफंक्शनल फैमिलीज़ आहिनि ऐं छा छा वाक़िया असांजे साम्हूं अचनि था। अलाह साईं सभिनी खे पंहिंजे सामान में रखे, पर हिन तरह जा जॾहिं वाक़िया असां ॾिसंदा आहियूं त तमामु घणो अफ़सोस थींदो आहे, तमामु घणो दुख थींदो आहे। नाज़रीन उनखां अलावा जेका पाणी ऐं ॿोॾ ऐं तमामु जेके शयूं असांजे साम्हूं आहिनि थोरो नाले मिठ मैसर साहिब सां बि थोरो डिस्कस कंदासीं। हर साल जेको आहे न जॾहिं बि मॉनसून जो मौसम अचे थो त हिकिड़ो ख़तरो हूंदो आहे, उहो हूंदो आहे ॿोॾ जो। पंजाब जी सूरत हाल पाण ॾिठी आहे। हिन दफ़े ॿुधायो वञे पियो चाढ़ बि तमामु घणो आहे पाणी जो। कीअं ॾिसो पिया तमामु शयुनि खे? बसि अलाह रहम कंदो। जहिड़ी पोज़ीशन आहे त जेके बेराज आहिनि असांजा अल्हम्दुलिल्लाह उहे सुठा ठहियल आहिनि। ऐं माना जो 2022 में बि ॿोॾ आई न त काफ़ी सल्ट आउट थी वई। माना जेको दरिया माना वज़न अॻ में जेको बर्दाश्त न पियो करे सघे त माना हंधा हंधा ईअं बदननि जी हालत उहा साॻी आहे।
उन खे ट्रिकोप जो करे उहे पेमेंटूं थी वियूं, उहे माण्हू ठेकेदार पैसा वठी विया, ऑफिसर बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजूं कमीशनूं ॿमीशनूं वठी उन्हनि बि पंहिंजा हिसाब सिधा कया। पर कुदरती तरह सां हिकिड़ी माना महिरबानी आहे जो हालात एतिरा सिंध में माना आउट न आहिनि। छाजे करे जो असांखे जेको पाणी घणो डिस्टर्ब कंदो आहे न, उहो कंदो आहे माना जेको बलोचिस्तान खां जेको पाणी ईंदो आहे न, हमल ढंढ खां एॾां जेको इन जेका अॻ में बि जेका ॿोॾ आई उहा बि इन तरफ़ खां आई, या जेका उन खां अॻ में वेंदो त इहो जेको दरिया आहे उन दरिया खे जो जेको बंदि फाटो ऐं सॼो दरिया, छो जो शाखूं पंहिंजो दरिया ऐं नदियूं उहे पंहिंजा रस्ता पाण ठाहींदियूं आहिनि। पाणी खे अलाह तबारक व तआला माना वॾी ताक़त ॾिनी आहे। हाणे तव्हां ॾिसो पंजाब जी जेका इहा आहे नदी आहे जेका माना अयूब खान जे दौर में माना हिंदुस्तान खे ॾिनी आहिनि, माण्हुनि में आबादियूं करे छॾियूं, नदी पाणीअ जो को नालो निशान कोन हो, ईअं माना नंढड़ो हिकिड़ो, पर पोइ हाणे ॾिसो केॾो हुन में अची वियो सभु उहे जेके शहर लुड़ी आहे, सोसाइटियूं जेके उनजे विच में जेके ठहियल हुयूं हुननि जे वाम गुमान में बि कोन हो त कॾहिं को पाणी ईंदो, पर पाणी पंहिंजो रस्तो उहो माना ऑक्यूपाए कंदो आहे, पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो निज़ाम जेको जोड़ियो आहे न, उन निज़ाम सां असां जेकॾहिं हथ चोरांद कंदासीं ऐं उहा शइ असांखे पाण खे ख़ुदि खे डिस्टर्ब कंदी। त हाणे इहा आहे त पाणी खे जेके माना ऑपरेट कनि था जेके पिया माना इरिगेशन वारा, जेके बैराज जा जेको हिकिड़ो चीफ इंजीनियर असांजो कोटरी जो चीफ इंजीनियर बैराज आहे, या गुड्डू बैराज जो जेको आहे चीफ इंजीनियर आहे, इहे पंहिंजे हिसाब सां दरिया मां पाणी खे पंहिंजे हिसाब सां गुज़ारनि था, सही नमूने सां गुज़ारनि था हिकिड़ी सिमत में। छो इहो वरी हू पाण था ॾिसनि माना सम्झनि त असां कहिड़े हिसाब सां पाणी खे गुज़ारियूं, जो रुॻो पाणी खे गुज़ारे डाउन स्ट्रीम में बि त न आहे न छॾिणो, ऐं पोयूं तव्हांजे जेके केनाल आहिनि उन जा महिल त दरवाज़ा किन जा बंदि आहिनि किन जा खुलियल आहिनि, पोयूं लखनि एकड़नि ते फसल बीठा आहिनि, उन्हनि खे बि त पाणी ॾियणो अथनि न। अल्लाह तबारक व तआला ख़ैर कंदो, अलाह कंदो जेको पोयां पाणी अचे थो, अलाह सी बरसातुनि जो ख़ैर करे, जेकॾहिं बरसातूं वाफ़र मिक़दार में माना पइजी थियूं वञनि ऐं पाणी घणो थी थो वञे पोइ त रब बाज करे पंहिंजी। बाक़ी जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा माना पंजाब खे घणो नुक़सानु थियो आहे, उते वीचारा माण्हू घणा डिस्टर्ब थिया आहिनि, पर उहे बि माना सम्झो हिकिड़ो तवको खां ॿाहिरि उन्हनि सां मसइला थी विया, जो 10-12 साल 15 साल पाणी न अचे। जी हा तव्हां सही पिया चओ, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾाढी ख़ूबसूरत कई आहे त जॾहिं डिस्टर्ब कंदा आहियो न तव्हां नेचर खे ऐं तव्हां रस्ता रोक कंदा आहियो, पाणीअ खे जॾहिं तव्हां जेको आहे न पंहिंजे तरीक़े सां हलाइणु चाहींदा आहियो, पर पाणी कॾहिं पंहिंजो रस्तो न विसारींदो आहे, उहे अंदरां वेकिरा उहे मथां वेकिरा, जॾहिं उहे पंहिंजो रस्तो यादि करे वापसि चवनि था एक्यूपाए कनि था त पोइ तव्हांजा ॻोठ तव्हांजो सोसाइटी सभु जो सभु डिस्टर्ब थियो वञनि ऐं भोगणो पोइ वरी आम माण्हू खे पवे थो। नाज़रीन वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, नाले मिठे मैसेज साहिबु तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदव? मैसेज इहो आहे त हुज़ूर जी आमद जो महीनो आहे ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका उसवा हसना आहे, जेका उन्हनि जी ज़िंदगी आहे उहा आहे हिकिड़ी मशल राह। अल्लाह तबारक व तआला ख़ुदि चयो आहे त जेकॾहिं तव्हांखे कामयाबु थियणो आहे त जीअं मुंहिंजे महबूब पंहिंजी ज़िंदगी बसर कई आहे, गुज़ारी आहे, तव्हां बि उन जे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारियो। त असां कोशिशि कयूं सीरत खे पढ़ूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे पढ़ूं, साईं करीमनि छा फरमायो, साईं करीमनि कहिड़ा कम कया, साईं करीमनि पंहिंजे पाड़े वारनि सां कीअं हलिया, साईं करीम नंढड़नि ॿारनि सां कीअं हलिया, साईं करीम जानवरनि सां कीअं हलिया। जेकॾहिं असां उहे उहे ॻाल्हियूं जेके साईं करीमनि जूं पंहिंजी ज़िंदगीअ में उन्हनि खे माना ढालींदासीं, उन जो हिकिड़ो माना कोशिशि कंदासीं उन ते हलण जी, त दुनिया ऐं आख़िरत में असां सुरखरू थींदासीं, दुनिया में बि इज़त थींदी ऐं आख़िरत में बि अल्लाह तबारक व तआला चवंदो त हीअ जेका मां हिनखे ॾसो ॾिनो उन ते अमल करे मूं वटि पहुता आहिनि, हाणे हिननि जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोलियो। बेशक तव्हां ॾाढी वॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। अॼु जे दौर में
हर इंसान तमामु शयुनि खे फॉलो करे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर कोशिशि कजे त असां घटि में घटि पंहिंजे हुजण सां, असांजे हुजण सां कंहिंखे का तकलीफ़ न थिए। कंहिंखां आसानी थिए थी त सुठी ॻाल्हि आहे, जेका न बि थिए थी त कंहिंखे का तकलीफ़ न हुजे। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अजर ऐं इबादतूं कयो, जुमे जो ॾींहुं आहे त पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। इहा तव्हां सभिनीनि सां गुज़ारिश आहे। ऐं वेंदे वेंदे सभिनीनि खे असां नातिया कलाम ज़रूरु ॿुधाईंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ हूंदो नाले मिठे मैसर साहिब जो। मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह निगहबान। बिस्मिल्लाह। मोहब्बती ने वारा जियो आए, बिस्मिल्लाह खुश था थियल, मुँह पारा खुश था थियल, मुँह पारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा। रब सोहणे जो प्यारो ही, दर्द वदन जो सहारो ही। रब सोहणे जो प्यारो ही, दर्द वदन जो सहारो ही। भाग असां जा मोचारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा, मोहब्बत मदीने वारा जियो आए, बिस्मिल्लाह खुश था थियल, मुँह पारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा। रूए ज़मीन रंग जी वई, ॾातर ॾाज छॾिया थई ॾई। रूए ज़मीन रंग जी वई, ॾातर ॾाज छॾिया थई ॾई। ॾातर ॾाज छॾिया थई ॾई। मुफ़्त लथा मुंझारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा। जान बसारे हिन जग खां, आयल है तू अग खां। जान बसारे हिन जग खां, आयल है तू अग खां। पोइ थियास जो चंद्र तारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा जियो आए, बिस्मिल्लाह खुश था थियन, मुँह पारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा। ईद थी वई त ईद कबी, उर्स लहर शे खरीद कबी। ईद थी वई त ईद कबी, उर्स लहर शे खरीद कबी। उर्स लहर शे खरीद कबी। सड़िया अंदर जाकारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा। शहर मके के शान मिलियो, दर्द मंदन के दान मिलियो। शहर मके के शान मिलियो, दर्द मंदन के दान मिलियो। दर्द मंदन के दान मिलियो। रब जा शुक्र दिलदारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा जियो आए, बिस्मिल्लाह मोहब्बत मदीने वारा। नाले मिठे ते भाल कयई, खोड़ माण्हू खुशहाल कयई। नाले मिठे ते भाल कयई,
खोड़ माण्हू खुशहाल कयई, खोड़ माण्हू खुशहाल कयई, महेसर गूं ज्या नारा जीवाए, बिस्मिल्लाह मोहब्बमदी नेवारा जीवाए, बिस्मिल्लाह खुश था थियल असां पारा जीवाए, बिस्मिल्लाह मोहब्बमदी नेवारा जीवाए, बिस्मिल्लाह मोहब्बमदी नेवारा